सरकारी मोहर के साथ कट्टे आए थे वो नहीं मिले आवाम को। ये जो 5-5 किलो के कट्टे हैं, ये जो सादा कट्टे हैं, उनमें लपेट कर रात की तारीकी में दिया गया है। ये देखें, ये मिटाया गया है सब कुछ, एक्सपायर डेट भी मिटाई गई है, सारा ये ग्राम वगैरह भी मिटाए गए हैं। और ये देखें, हमने जब पेट्रोल से साफ़ किया था 2007 और 13 साल पुरानी एक्सपायर, और 13 साल पुरानी एक्सपायर। कोरोना वायरस से आवाम मरे ना मरे, एक्सपायर डेट से और एक्सपायर शुदा माल से जरूर मरेगी। कोरोना वायरस आवाम मरे ना मरे, इन्हें राशन से जरूर मरे। असां इहो कमीज़ लाहींदासीं ऐं पंहिंजे पाण ते पेट्रोल आणंदासीं ऐं मरी वेंदासीं, जान छुटंदी। नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बर जो सिलसिलो जारी है। अवां खे जवल का ख़बर ॾिना तो वज़ीर आला सिंध तरफ़ां ऐलान राशन ज़िले हुकूमत जे फटवाई करे छॾी। सिंध हुकूमत तरफ़ां ऐलान राशन रात जे पेट में सिफ़ारशी माण्हुनि में विराए वियो। माण्हुनि दाईंदे चयो त मुख़्तियार ख़ान संजोरे रात जे पेट में असांखे राशन बैग ॾेई रवानो थी वियो। जीअं सुबुह जो राशन बैग खोलियासीं त समूरो सामान गैर मयारी निकितो, जंहिंमें खंड, पत्ती, चांवर, अटो तमामु ख़राबु हो, जॾहिं त राशन में 13 साल पुराणी पत्ती ॾिनी वई आहे। जेकॾहिं माण्हू कोरोना मां बची वियो त एक्सपायर शयुनि मां ज़रूरु मरंदो। हिननि चयो त ज़िले इंतज़ामिया एक्सपायर शयूं शामिल कयूं आहिनि। मुख़्तियार ख़ान संजोरो ऐं ॿियनि यूटिलिटी स्टोर वारनि वॾे पैमाने ते करप्शन कई आहे, जॾहिं त सांगड़, संजोरो, झोल, पेरूमल, कंडियारी, टंडो आदम, शाहपुर चाकर समेत ज़िले सांगड़ जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में साॻियो एक्सपायर सामान विरायो वियो आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।